नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे खां ख़बर ॾींदा हलूं त डिप्टी कमिश्नर ठठो मोहम्मद उस्मान तनवीर जी सदारत हेठि दरबार हाल मकली में सावण जी इम्कानी बरसातनि खे मुंहुं ॾियण लाइ इंतज़ामनि जो जाइज़ो वठण बाबति डिस्ट्रिक्ट टास्क फोर्स जी गॾिजाणी मुनक़द थी, जंहिंमें SSP ठठो डॉक्टर मोहम्मद इमरान खान, ज़िले जे समूरनि असिस्टेंट कमिश्नर पब्लिक हेल्थ इंजीनियर लोकल गवर्नमेंट आपाशे हाईवे बिल्डिंग हेस्को सेहत समेत ॿिनि वास्तेदारनि खाते जे अमलदारनि शिरकत कई। इन मौक़े ते डिप्टी कमिश्नर मोहम्मद उस्मान तनवीर चयो त मौसमियाती तब्दीलियुनि ऐं मौसमियात खाते पारां पेशन गोई खे नज़र में रखंदे हिन साल ॿोॾि जो इम्कान आहे। तंहिं करे माज़ी जे तजुर्बनि खे साम्हूं रखंदे समूरा वास्तेदार खाता पंहिंजी ज़िम्मेवारी महसूस कंदे बरसातनि खां अॻु ज़रूरी इंतज़ाम मुकमल कनि त जीअं कंहिं बि इम्कानी अणवणंदड़ सूरत हाल खे बर वक़्तु मुंहुं ॾेई सघिजे। हिन लोकल गवर्नमेंट पब्लिक हेल्थ ऐं ॿिनि वास्तेदार खातनि जे अमलदारनि खे हिदायत कई आहे त समूरी घुरिबर मशीनरी फाल रखनि, जॾहिं त शहर में पाणी जी नेकाल जे निज़ाम में बहितरी आणणु ऐं नालियुनि जी सफ़ाई समेत पाणी जी नेकाली ऐं नेकाल जे टुटल लाइननि जी मरम्मत खे यकीनी बणाए त जीअं बरसातनि जो पाणी रस्तनि ते जमा न थिए। हिन खेनि इहा पिणु हिदायत कई त शहर ऐं ॻोठनि में बरसाती पाणी जी नेकाल लाइ री वाटरिंग मशीन खे फाल बणाइनि समेत बिजली जी लोड शेडिंग खे कंहिं बि फनी ख़राबी जी सूरत हाल में मशीनूं हलाइण लाइ स्टैंड बाय जनरेटर जी मौजूदगी खे पिणु यकीनी बणाइनि त हू बरसातनि दौरान ज़िले जे समूरनि सिहत मर्कज़नि में एमरजेंसी नाफ़िज़ करे डॉक्टर ऐं पैरामेडिकल अमले जी मोकलनि ते पाबंदी लॻाइण ऐं समूरनि घुरिबनि दवाउनि जी मौजूदगी खे यकीनी बणाए, जॾहिं त मौजूदु समूरनि एम्बुलेंस खे हर वक़्तु तैयारु रखनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।